वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ बलोचिस्तान जे ॿोॾि मुतासिरनि खे फ़ौरी तौर ते मुआवज़ो ॾियण जो हुकुम ॾेई छॾियो। जाफ़राबाद मां एसएस न्यूज़ जे रिपोर्टर इनायतुल्लाह हुर मूजिबि वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ बलोचिस्तान जी बरसाति ऐं ॿोॾि सटियल इलाइक़नि जो दौरो कयो ऐं कोयटा में वॾे वज़ीर अब्दुल क़ुद्दूस बिज़नजो सां गॾु बरसाति जे नुक़साननि बाबति ब्रीफिंग वरिती। उन सिलसिले में NDMA चेयरमैन ऐं PDMA चेयरमैन वज़ीर आज़म खे सूबे में थियल नुक़सान बाबति ब्रीफिंग ॾिनी। वज़ीर आज़म NDMA चेयरमैन खां इमदादी कार्रवाइनि जी सूरतहाल बि मालूम कई। बरसाति मुतासिरनि जी फ़ौरी बहालीअ जो हुकुम ॾिनो। वज़ीर आज़म वॾे वज़ीर सां गॾु क़िला सैफुल्ला वियो ऐं ॿोॾि मुतासिर इलाइक़े जो दौरो कयो। उन मौक़े ते वज़ीर आज़म ॿोॾि ऐं बरसातुनि दौरान फ़ौत थियलनि जे वारसनि खे 24 कलाकनि अंदरि मुआवज़ो अदा करण जो हुकुम ॾिनो। हुन चयो त चैलेंज वॾो आहे पर गॾिजी उन खे मुंहुं ॾींदासीं। बहाली ऐं रिलीफ लाइ NHA जूं कोशिशूं साराह जोॻियूं आहिनि। ॿिए पासे बलोचिस्तान में तूफ़ानी बरसातुनि ऐं ॿोॾि दौरान 47 ॿारनि समेत 136 ॼणा फ़ौत थी विया आहिनि। मुख़्तलिफ़ हादसनि ऐं वाक़िअनि दौरान 70 ॼणा ज़ख़्मी थिया। PDMA बलोचिस्तान में बरसाति ऐं ॿोॾि जी तबाहकारियुनि जा तफ़सील जारी करे छॾिया। कराची में जस्कम अॻवान डॉक्टर न्याज़ कालाणी सरफराज़ मेमण रवादारी तहरीक सिंध जे सदर पुनहल सारियो इरफान आलमाणी ऐं ॿियनि गाज़ी ॻोठ पहुची पंहिंजा घर बचाइण लाइ मुज़ाहिमत कंदड़ नियाणियुनि खे अजरक ओढाया ऐं संदनि मथे ते हथ रखी खेनि हिम्मत ऐं हौसले ते सलाम पेश कयो। SS न्यूज़ जे रिपोर्टर नबी बख्श ख़ासखेली मूजिबि उन मौक़े ते डॉक्टर न्याज़ कालाणी चयो त ही भेनरूं मुज़ाहिमत जी अलामत बणिजी वियूं आहिनि। क़ौम जो तसलसल ईअं बरक़रार रहंदो आहे जॾहिं औरत अॻुभरी थींदी आहे। हुन चयो त हुननि भेनरुनि जी हिमत खे क़ौमी सलाम पेश कयूं था जिन पंहिंजा घर बचाइण ख़ातिर पाण मथां गोलियूं आंसू गैस जा शेल ऐं सख़्त तशदुद बर्दाश्त करण बावजूद बि हिम्मत ऐं हौसलो न हारियो। सखर एयरपोर्ट थाणे जी हद बचल शाह में हथियारबंदनि होटल मालिक खे बेरहमी सां क़त्ल करे छॾियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर गफ़ूर शेख मूजिबि मक़तूल अली असगर मलिक जो लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो। क़ानूनी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले कयो वियो। मक़तूल जे भाउ ज़मीर मलिक मूजिबि हू पंहिंजे होटल ते कम में मसरूफ़ हुयो त 30 माण्हुनि मथसि हमलो कयो। हुन चयो त असगर खे चाकुनि ऐं छुरियुनि जा वार करे बेदर्दी सां क़त्ल करण बाद जवाबदार फरार थी विया। हमले में होटल जो मुलाज़िम सिकंदर जमाली ज़ख़्मी थी पियो आहे। हुन चयो त क़ातिलनि खे सुञाणे नाला पुलिस खे ॾिना आहिनि। SSP सखर नोटिस वठी क़ातिलनि खे गिरफ़्तार करे। पुलिस मूजिबि मलिक बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में पुराणो तकरार हलंदड़ आहे। मक़तूल जे वारसनि जे पहुचण ते FIR दाख़िल करे जवाबदारनि जी गिरफ़्तारी खे यक़ीनी बणायो वेंदो। सॼी सिंध जियां उमरकोट ज़िले में बि तालीमी इदारा खुली विया पर केतिरनि स्कूलनि अंदरि ऐं ॿाहिरि बीठल बरसाती पाणी नेकाल नाहे थी सघियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर अनवर मेमण मूजिबि शहर जे वार्ड नंबर 1 कलोई पाड़े जे प्राइमरी स्कूल जी चौदीवारी ऐं मुख गेट अॻियां बरसाती पाणी बीठल हुजण करे स्कूली शागिर्द ऐं उस्ताद भितियूं टिपे स्कूल में दाख़िल थिया। कलोई पाड़े जे प्राइमरी स्कूल में 150 खां वधीक शागिर्द दाख़िल आहिनि। स्कूल में फर्नीचर जी खोट आहे ऐं बिजली जो निज़ाम धरम भरम आहे। रहवासियुनि स्कूल जे मुख गेट अॻियां बीही एहतजाजी मुज़ाहिरो कंदे मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी स्कूल अॻियां बीठल पाणी खे नेकाल कराए ॾिनो वञे। दावत इस्लामी जे फलाही इदारे FJR पारां मौलाना इलियास कादरी जे ऐलान तहत कुनरी मीरवा गोरचाणी ऐं ॿियनि शहरनि में वणकारी मुहिम जो आगाज़ कयो वियो। SS न्यूज़ जे रिपोर्टरनि अनवर मेमण ऐं हरीश कुमार बाज़कानी ऐं अब्दुल्ला बिहण मूजिबि कुनरी में दावत इस्लामी पारां ॿूटा पोखण जी मुहिम जे सिलसिले में हथनि में ॿूटा खणी रैली कढी वई। फैज़ान मदीना मदरसे खां पीर जुनेद शाह जीलानी उमेर रज़ा मदनी शहरियार मदनी नाहिद मुग़ल ऐं ॿियनि जी अॻवाणी में अल्लाहवारे चौक ताईं रैली कढी वई। एडमिनिस्ट्रेटर टाउन कमेटी कुनरी जहांज़ेब आराई बि रैली में शरीक थियो। रैली में मदरसे जा ॿार हथनि में ॿूटा खणी ॿूटा लॻायो वण बणायो जा नारा हणी रहिया हुआ। शहर जे मुख़्तलिफ़ जॻहुनि ते ॿूटा पोखिया विया। मीरवा गोरचाणी में फैज़ान मदीना मर्कज़ मां शानदार रैली कढी वई। रैली जी अॻवाणी मौलाना ज़ाहिद तारी अरशद मदनी ताहिर मदनी
ज़ीशान कादरी ऐं ॿिया करे रहिया हुआ। मुख़्तलिफ़ जायुनि ते वण लॻाए शजरकारी मुहिम जो आगाज़ कयो वियो। कंडियारो में ताज़नि बरसातुनि सबबि ॻोठ सूमर चनण जे गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल जी छितियुनि जा चापुड़ किरण लॻा। तालीम पिराईंदड़ मासूम ॿारनि ऐं उस्तादनि में ख़ौफ़ छायल आहे। SS न्यूज़ जे रिपोर्टर अता हुसैन मल्हा मूजिबि बॉयज़ प्राइमरी स्कूल खे बरसातुनि सबबि वॾो नुक़सानु पहुतो आहे, जंहिं सबबि स्कूल जे तक़रीबन 10 कमरनि जी छितियुनि मां चापुड़ किरी रहिया आहिनि। सान्यावंदनि ऐं स्कूल में तालीम हासिल कंदड़ मासूम ॿारनि जे वालिदेन जो चवणु आहे त स्कूल जी बिल्डिंग खे नए सिर तामीर कराए ग़रीब ऐं बेपहुच माण्हुनि जे ॿारनि जी तालीम बचाई वञे। मलीर जे घघर मां औरत जी आवाज़ ते हिरखिजी कंदकोट पहुची अगवा थियल नौजवान सालेह मोहम्मद कांधड़ो जी आज़ादी लाइ धाड़ेलनि 50 लख भुंग जी घुर करे वरिती। SS न्यूज़ जे रिपोर्टर आज़ाद ख़ासखेली मूजिबि मुख़वी नौजवान जे भाउ ऐं ॿियनि मलीर प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त हू ग़रीब पोहरियत आहिनि। धाड़ेलनि 50 लख भुंग तलब कई आहे, हू एतिरा पैसा किथां आणनि। हुननि सिंध हुकूमत, IG सिंध, चीफ जस्टिस ऐं ॿियनि वसवारनि खे अपील कई त नौजवान खे बाज़ियाब करायो वञे। गंबड़ वेझो हथियारबंद ॻोठाणनि खां 2 मोटरसाइकिलूं, मोबाइलूं ऐं रोक रक़म फुर करे फ़रार थी विया। SS न्यूज़ जे रिपोर्टर मुरीद हुसैन टांवरी मूजिबि गंबड़ खां वापसि घर वेंदड़ ॻोठ सुल्तान सहतो जे रहवासियुनि वसीम अहमद सहतो, नईम अहमद सहतो, मज़हर सहतो ऐं डॉक्टर मोहम्मद मेहल खां हथियारबंद 2 मोटरसाइकिलूं, मोबाइलूं ऐं रोक रक़म फुर करे फ़रार थी विया। मुतासिरनि एहतजाज कंदे SSP ख़ैरपुर, DIG सखर ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो आहे त फुर वापसि कराई वञे।